मेहर JUI ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी इज़हारुल हक़ सिद्दीकी तालका मेहर जे अमीर मौलाना मसूद अहमद पंवर कारी मुख्तियार मचांडियो ऐं ॿियनि फरीदाबाद FP बचाव बंद ते पहुची एहतजाज कयो। इन मौक़े ते JUI ज़िले दादू जे जनरल सेक्रेटरी इज़हारुल हक़ सिद्दीकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त PP हुकूमत 2007 में ॿोॾ करे शहरनि खे ॿोड़ियो वियो ऐं 2010 में दरिया खे टोड़े सिंध जे शहरनि खे ॿोड़ायो वियो। 2022 वारी महाॿोॾ में ज़िले दादू जे शहरनि खे ॿोड़ायो वियो। हुननि चयो त हाणे वरी सिंध सरकार दादू ज़िले खे अलर्ट जारी करे छॾियो आहे। हुननि चयो त पंजाब जो पाणी हथ सां काहे ज़िले दादू ऐं शहरनि खे ॿोड़ण जो गहरी साज़िश कई पई वञे। सिंध सरकार इम्कानी ॿोॾ जे ख़तरनि खां कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। हुन चयो त FP बंद ऐं सुप्रियो बंद ते नाक़स कमु करायो पियो वञे। हाणे ॿोॾ जो पाणी ईंदो त बंद 7 ॾींहं ताईं टुटी वेंदो। हुननि सिंध सरकार सां मुखातिब थींदे चयो त FP बंदनि ते मरमती कम जो जाइज़ो वठी ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।